ये कहानी एक माण्हूअ जी आहे जंहिं ॿुधायो त मूंखे कंहिं कम सां गे हिक अहिड़े शहर वञणो पियो जेको चोरियुनि चकारियुनि जे करे तमामु घणो बदनाम हो। रस्ते में नमाज़ जो वक़्तु थी वियो। मूं सोचियो त अॻ में नमाज़ अदा करे वठां, ईअं न थिए जो वक़्तु गुज़री वञे। मां हिक वेझी मस्जिद वटि रुकियुसि। पंहिंजी मोटर साइकिल खे सुठे नमूने लॉक कयमि, पर तंहिं हूंदे बि दिलि में खुटको हो त किथे बाइक चोरी न थी वञे। अञा मां इन सोच में ई हुउसि त उतां हिकिड़ो माण्हू गुज़रियो। मूंखेसि चयो त अदा, छा तव्हां थोरी देरि जे लाइ मुंहिंजे मोटर साइकिल जी हिफ़ाज़त करे था सघो त मां नमाज़ पढ़ी अचां? उन माण्हूअ मूंखे पक ॾियारी ऐं चयो त साईं, का ॻाल्हि नाहे, तव्हां फ़िक्रु न करियो, तव्हां बेफ़िक्र थी वञी नमाज़ पढ़ो, मां हिते ई बीठो आहियां। मां मुतमइन थी ऐं मस्जिद जे अंदरि हलियो वियुसि। नमाज़ पढ़ण खां पोइ मूं पंहिंजे पर्स मां 500 रुपया कढिया ऐं सोचियो त इहा रक़म उन माण्हूअ खे इनाम तौरु ॾींदुसि। पर जॾहिं मां ॿाहिरि आयुसि त ॾिठुमि त उहो माण्हू उते मौजूदु न हो, पर मुंहिंजी मोटर साइकिल बीठी हुई। मूं जॾहिं गौर सां ॾिठो त मालूम थियो त मोटर साइकिल जा साइड शीशा ई ग़ाइबु हुआ। उहो शख़्स मुंहिंजे मोटर साइकिल जा शीशा लाहे ऐं खणी हलियो वियो। मूंखे ॾाढो ॾुख थियो, पर शुक्र कयमि त को वॾो नुक़सान न थियो। मां मोटर साइकिल काहे ऐं मिस्त्रीअ जे दुकान ते वियुसि त जीअं नवां आईना लॻाराए सघां। जॾहिं दुकानदार आईननि जी जोड़ी कढी त मां हैरान थी वियुसि। उहे आईना बिल्कुलु मुंहिंजी मोटर साइकिल जहिड़ा हुआ। पुछण ते उन दुकानदार ॿुधायो त हाणे ई हिकु नौजवान इहे आईना मूंखे विकिणी वियो आहे ऐं 500 रुपयनि में मूं वरिता आहिनि। दुकानदार चयो त जेकॾहिं तव्हांखे घुर्जनि त मां तव्हांखे 600 रुपयनि में ॾींदुसि। 100 रुपया मुंहिंजो मुनाफ़ो आहे। मूं 600 रुपया ॾेई पंहिंजी बाइक जा आईना वापसि वरिता ऐं सोचणु लॻुसि त उन शख़्स जे नसीब में अॼु 500 रुपया लिखियल त हुआ, पर हुन उहे पैसा हलाल तरीक़े सां वठण बदिरां हराम तरीक़े सां हासिल करण खे तरजीह ॾिनी। दोस्तो, यादि रखो त असांजो रिज़्क़ नसीब में लिखियलु आहे। हाणे इहो असां ते मुनहसिर आहे त असां उन खे हलाल तरीक़े सां हासिल था करियूं या अल्लाह खे नाराज़ करे हराम तरीक़े सां पंहिंजी दुनिया ऐं आख़िरत बि बर्बाद था करियूं। उमेद कजे थी त हिन वीडियो मझां अव्हांखे सबक़ु ज़रूरु मिलियो हूंदो ऐं पंहिंजे दोस्तनि ॾांहुं बि मोकिलींदव।